जो नालो प्रतीक नवानी आहे। मुंहिंजे स्कूल जो नालो स्वामी विवेकानंद इंग्लिश प्राइमरी स्कूल आहे। मां 3 दर्जे में पढ़ींदो आहियां। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे हाथी जंगल जो ॾाढो वॾो जानवर आहे ऐं कीली हेतिरी नंढड़ी जानवर आहे। त मां तव्हांखे हिकु आखाणी ॿुधाए थो, ध्यान सां ॿुधियो। हाथी ऐं कीली, ये पुराने ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पैर हिकु कीली मथां अची वियो। भॻवान जी कुदरत, कीली हिकु तमामु नंढड़ी खड्डीअ में हुजण करे बची वई। कीलीअ हाथीअ खे रड़फाड़े चयो, मुआ मारिया, हेॾो सारो थियो आई, ॾिसी नथो आहीं, जेकॾहिं मां मरी पवां हा त मुंहिंजे प्यारनि बच्चनि खे केरु संभालिया। हाथी कीलीअ खे गावड़ जी गेस चयो, आई त तिर जेतिरी ऐहानी आई मूंखे सेखारण। हीअं चई हाथी कीलीअ खे पंहिंजे सूंड सां अहिड़ी तफुक ॾिनी तॾहिं त वीचारी कीली हवा में उजान करे हाथीअ जे कन में पइजी वञे। कीली हाथीअ जे कन में चक पातो। हेॾो सारो हाथी दर्द विच टिप ॾियण लॻो, हेठि लेतिरियो पाइण लॻो। कीली हाथीअ जे कन में ॿाहिरि निकिरी धमकी ॾिने चई, ॾिठो तमाशो, मूं तिर जेतिरी तो जहिड़े पर्वत खे केर न लेटाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हलजांइ, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त उन ॾींहं खां पोइ हाथी खे कीलीअ खे एतिरो त डप थींदो आहे त ॾींहुं राति पंहिंजा कन विञरे वांगुरु हेॾां होॾां लुॾींदो आहे। केसि डप थींदो आहे त मथां वरी न कीली कन में पइजी वञे। ॿारो, कंहिंखे बि वॾाई न करणु खपे। त महिरबानी।